वॾे वज़ीर जी सदारत हेठि वर्ल्ड बैंक जे तरक़ियाती ऐं नवनि मनसूबनि जे जाइज़े बाबति इजलास थियो आहे। इजलास में सूबाई वज़ीरनि, सलाहकारनि, चीफ सेक्रेटरी, मेयर ऐं ॿियनि ऑफिसरनि शिरकत कई। मुराद अली शाह चयो त वर्ल्ड बैंक सां भाईवारी सिंध जे सुधारनि ऐं बहाली जी एजेंडा में अहम हैसियत रखे थी। आलमी भाईवारी सूबे जी तरक़ी ऐं बहाली में अहम किरदारु अदा करे थी। मुराद अली शाह चयो त 3.86 अरब डॉलर जी लागत सां सिंध में वर्ल्ड बैंक जा 13 अहम मनसूबा जारी आहिनि। 3.86 अरब डॉलर मां 1.96 अरब डॉलर मनसूबनि ते ख़र्च किया विया आहिनि। इजलास में माली साल 2026 लाइ 725 मिलियन डॉलर जारी करण जो फ़ैसिलो पिणु कयो वियो आहे। अमां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त वॾे वज़ीर जी सदारत हेठि वर्ल्ड बैंक जे तरक़ियाती नवनि मनसूबनि जे जाइज़े बाबति इजलास थियो आहे। इजलास में सूबाई वज़ीरनि, सलाहकारनि, चीफ सेक्रेटरी, मेयर ऐं ॿियनि ऑफिसरनि शिरकत कई। मुराद अली शाह चयो त वर्ल्ड बैंक सां भाईवारी सिंध जे सुधारनि ऐं बहाली जी एजेंडा में अहम हैसियत रखे थी। आलमी भाईवारी सूबे जी तरक़ी ऐं बहाली में अहम किरदारु अदा करे थी। मुराद अली शाह चयो त 3.86 अरब डॉलर जी लागत सां सिंध में वर्ल्ड बैंक जा 13 मनसूबा जारी आहिनि। 3.86 अरब डॉलर मां 1.96 अरब डॉलर मनसूबनि ते ख़र्च कया विया आहिनि। इजलास में माली साल 2026 लाइ 725 मिलियन डॉलर जारी करण जो फ़ैसिलो पिणु कयो वियो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे कराची खां सिंध टीवी न्यूज़ जो चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी। जी फयाज़, वॾे वज़ीर साहिब मुराद अली शाह जी सदारत हेठि वर्ल्ड बैंक जे तरक़ियाती ऐं नवनि मनसूबनि जे जाइज़े बाबति इजलास थियो आहे। इजलास बाबति आगाह कजो। हाँ बिल्कुल अब्दुल कयूं वॾे वज़ीर साहिब मुराद अली शाह आलमी बैंक जा जेके तरक़ियाती मनसूबा आहिनि इन हवाले सां इजलास कयो आहे ऐं नवां मनसूबा जेके आहिनि उन्हनि ते गौर वीचार जेको उहो कयो वियो। त वर्ल्ड बैंक जे कंट्री डायरेक्टर मिस बोलरमा अमगा बाज़ार जेका आहे उन्हनि जी क़यादत में 10 रुकनी वक़्तु आहे उहो शोभावार पेशरफ़ ते इजलास जेको आहे वो कयो आहे। सूबाई वज़ीर, सलाहकार, चीफ सेक्रेटरी, मेयर कराची, लाॻापियल खातनि जा सेक्रेटरी ॿिया अमलदार इजलास में शरीक हुआ। आलमी बैंक सां शिराकतदारी सिंध जी इस्लाहाती ऐं बहाली एजेंडा में अहम हैसियत रखे थी। वज़ीर वज़ीर चवणो हो त सिंधी तरक़ी बहाली में आलमी शिराकतदारी जे हवाले सां अहम जेको किरदारु अदा करे थो ऐं सिंध में आलमी बैंक जा 13 मनसूबा लॻभॻि 3.86 अरब डॉलर जी लागत सां जारी आहिनि। 3.86 अरब डॉलर मां जेके मजमूई जेके प्रोजेक्ट आहिनि उन्हनि में 1.96 अरब डॉलर ख़र्च थी चुका आहिनि। 2026 जे हवाले सां 725 मिलियन डॉलर जारी करण जो फ़ैसिलो थियो आहे। त कराची जी शहरी तरक़ी, ट्रांसपोर्ट ऐं मकानी जेके मनसूबा आहिनि रगबराई जो जाइज़ो वठंदे कम्पिटेटिव एंड लिवेबल सिटी ऑफ कराची, कराची मोबिलिटी ऐं सॉल्ट वेस्ट मनसूबनि ते कमेटियूं क़ाइमु करण जे हवाले सां फ़ैसिलो थियो आहे। प्रॉपर्टी डोर टू डोर सर्वे में 3.1 मिलियन जेके मिल्कियतूं आहिनि उन्हनि जी निशानदेही मुकमल थी चुकी आहे ऐं अहिड़ी तरह सां शहरी मिल्कियतुनि जो सर्वे जारी आहे। कमु मुकमल थियण जे हवाले सां जेको सर्वे जारी रहंदो। त इजलास जे हवाले सां आगाही ॾिनी वई। ॿुधायो वियो त मिल्कियती सर्वे मुकमल थियण सां जेके मकानी इदारा आहिनि उन्हनि जी प्रॉपर्टी टैक्स मद में आमदन वधंदी ऐं सिंध हुकूमत जेका कारोबारी माहौल बहितरी जे हवाले सां बहितरीन अंदाज़ में कमु करे रही आहे। वरी वधीक चवणो त एस बॉस जेको फेज़ 2 उहो लॉन्च करे छॾियो आहे ऐं इन में 13 इदारा जेके आहिनि उहे ऑन बोर्ड आहिनि। 4000 खां वधीक जेके ई परमिट्स जेके आहिनि उहे जारी कयूं वियूं आहिनि। एस बॉस 3 जेको आहे उन में फेज़ 2 जेको वधीक जेको उन्हनि इदारा जेके मई 2026 में शामिलु थींदा ऐं इनखे मरबूत शहरी मनसूबे जे बंदी जे हवाले सां वरी वज़ीर ज़ोर ॾींदे चयो त असांखे कराची शहर खे बहितरीन ऐं तरक़ियाती तरक़ी याफ़्ता शहर बनाइणो आहे। पाणी, नेकाल ऐं आपाशिया जेके मनसूबा उन में अवामी सिहत, माहौलियाती तहफ़्फ़ुज़ जे हवाले सां न सिर्फ़ु लाज़मी आहिनि बल्कि कराची वाटर एंड सिविल जेको मनसूबा आहिनि उहे सिंध बैराजिस प्रोजेक्ट उन हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वई। त वाटर सीवरेज सर्विसिस इंप्रूवमेंट प्रोजेक्ट 40 मिलियन डॉलर जो मनसूबो आहे ऐं प्रोजेक्ट 2 जेको आहे इन ते 240 मिलियन डॉलर जे हवाले सां मनसूबो जेको उहो जोड़ियो वियो आहे। जी सिंध वाटर एंड एग्रीकल्चर ट्रांसफॉर्मेशन जेको प्रोजेक्ट आहे 292 मिलियन डॉलर जो मनसूबो आहे ऐं सिंध बैराज इंप्रूवमेंट प्रोजेक्ट 291.23 मिलियन डॉलर जो मनसूबो आहे। पाणी ऐं सफ़ाई अवामी सिहत जे हवाले सां मनसूबो लाज़मी जिते आहे उते सखर बैराज जा दरवाज़ा उनजी तब्दीली ऐं ॿियो कमु बि जारी आहे। गुड्डू बैराज जी बहितरी जे हवाले सां कमु शुरू कयो वियो आहे। इजलास में आगाही ॾींदे ॿुधायो वियो त तालीम जे शोबे में सिलेक्ट मनसूबे जे तहत स्कूलनि जी अपग्रेडेशन ऐं क्लास रूम जेके आहिनि उन्हनि जी बहितरी कई पई वञे। 15 स्कूल जनवरी 2026 ताईं वधीक 150 स्कूल अप्रैल 2024 ताईं मुकमल करण जो हदफ़ मुक़ररु कयो वियो आहे। अहिड़ी तरह सां सिहत जे शोबे में 200 मिलियन डॉलरनि जो
सिंध हेल्थ एंड पॉपुलेशन मनसूबो आहे ऐं इन हवाले सां सिहत में जेका आबादी जे शोबे में बुनियादी सिहत ऐं मां ऐं ॿार जी सिहत जेका तरजीह उहा अहम आहे त वरी वज़ीर हिन हवाले सां ब्रीफिंग ॾिनी ऐं सिंध इंटीग्रेटेड हेल्थ एंड पॉपुलेशन एंड नेशनल हेल्थ सपोर्ट प्रोग्राम हुन जे अॻुराई जे हवाले सां ॿुधायो त 171 जेके जनरल ड्यूटी डॉक्टर आहिनि उन्हनि जी मुंतक़दी अमल मुकमल थियण वेझो आहे 238 कम्युनिटी हेल्थ वर्कर उन्हनि जी भर्ती ऐं तरबियत जल्द शुरू कई वेंदी एम्बुलेंसिस खे रीलोकेट करण जे हवाले सां रीलोकेशन 19 दिसंबर ताईं मुकमल करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे त समाजी तरफ़ जे निज़ाम खे मज़बूत बनाइण जे हवाले सां अॻुराई थी ऐं सोशल प्रोटेक्शन जे हवाले सां $200 मिलियन जे मनसूबे जे तहत निज़ाम जेको मज़बूत बनाइण ते इतफ़ाक़ थियो आहे गुरबत ऐं जेके बहराननि सां मुंहुं ॾियण जे हवाले सां समाजी तरबियत यकीनी बनाइण जे हवाले सां वॾे वज़ीर ॿुधायो त असां समाजी गुरबत जे ख़िलाफ़ जेका पहिरीं जेका दिफ़ाई लाइन आहे ख़ासि तौर ते लाइफ स्टाइल ज़रायत ऐं माहौलियाती बहाली मनसूबा उन ते ब्रीफिंग ॾिनी ॿुधायो त ॿोल मुतासिन जी बहाली ऐं रहाइश मनसूबा जेके उन्हनि ते तेज़ अमल दरामद जे हवाले सां हिदायतूं कयूं आहिनि ऐं ॿोल जे हवाले सां बहितर ऐं मज़बूत जेका तामीर उहा न सिर्फ़ु लाज़मी आहे बल्कि समूरा खाता जेके आहिनि रुकावटूं ख़तमु करण जे हवाले सां कारकर्दगी पंहिंजी ॾेखारे रहिया आहिनि ऐं अहिड़ी तरह सां ख़रीदारी ऐं फंड जे जारी करण में तेज़ी आंदी पई वञे त वरी वज़ीर हिन हवाले सां हिदायतूं जारी कयूं इंसानियत ते मुबनी हर अमल जे हवाले सां वरी वज़ीर चवणो त आवामी ज़िंदगी में बहितरी आंदी वेंदी जीअं